रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 20 जून 2022 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध में क़ौमप्रस्त सियासत जी बानी तनज़ीम जीए सिंध मुहाज़ खे क़ाइमु थिए 50 साल मुकमिल थी विया। मलीर में सालगिरह तक़रीब मुनक़िद। कराची में लखें अफ़गानी मौजूद, वापसी खां इनकार। कराची मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुन परवेज़ सरगाणी ऐं सजाद बुरड़ो आज़ाद थी घर पहुची विया, जॾहिं त मेहर सां वास्तो रखंदड़ क़ौमी कारकुन इख़्तियार सोढर खे खंभे गुम कयो वियो। हैदराबाद में 7 डॉक्टर एन.ए. बलोच क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो वियो। हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध में क़ौमप्रस्त सियासत जी बानी तनज़ीम जीए सिंध मुहाज़ खे क़ाइमु थिए 50 साल मुकमिल थी विया। मलीर जे मेमण ॻोठ में जीए सिंध मुहाज़ जी 50हीं सालगिरह तक़रीब मल्हाई वई, जंहिंमें जीए सिंध मुहाज़ अॻवाननि खां सवाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि दानिशवरनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुनेजो ख़िताब कंदे चयो त 18 जून 1972 में साईं जीएम सैयद जीए सिंध मुहाज़ क़ाइमु करे सिंधी अवाम खे क़ौमी शऊर ॾिनो। जीएम सैयद हिकु वदसाज़ शख़्सियत हुई जंहिं सिंध खे आलमी तौरु रोशनास करायो। फ़िक्र साईं जीएम सैयद जी वाट छॾींदड़ अॼु गासिब क़ुवतनि सां गॾु आहिनि, पर क़ौमी कारकुन पंहिंजे क़ौमी हक़नि ऐं वसीलनि जी हासिलात लाइ अॼु बि अमली तौर ते मैदान में मौजूदु आहिनि। तक़रीब में पाकिस्तान डेमोक्रेटिक फोरम जे अॻवान अमान शेख, मज़दूर अॻवान नासिर मंसूर, लियारी अवामी मुहाज़ जे अॻवान, सिंध सुजागी फोरम जे अॻवान सारंग जोयो, इमदाद सिंधी, एडवोकेट मुइन, अली मोहम्मद मस्तोई ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। 15 मार्च 2022 ते अब्दुल्ला ॻोठ मलीर कराची मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुन परवेज़ सरगाणी ऐं सजाद बुरड़ो बाज़ियाब थी वापसि घर पहुची विया आहिनि, जंहिंजी आज़ादी खां पोइ सिंध सुजागी फोरम जे वफ़द मरकज़ी ऑर्गेनाइज़रनि सारंग जोयो, सोहणी जोई जी अॻवानी में परवेज़ सरगाणी जे घर पहुची खेसि ऐं घर भातियुनि खे आज़ादी जूं मुबारकूं ॾिनियूं ऐं अजरक ओढाया। जॾहिं त ॿिए तरफ़ मेहर सां तालुक़ रखंदड़ क़ौमी कारकुन ऐं कानून जे शोबे जो शागिर्द इख़्तियार सोढर हैदराबाद मां खंभिजी वियो। कराची में लखें अफ़गानी मौजूदु आहिनि, जिन वापसी खां पिणु इनकार कयो आहे। गरियल क़ौमनि जे पनाहगीरनि बाबति एजेंसी चयो आहे त तालिबान जे काबिल ते कब्ज़े खां पोइ वॾे अंग में पनाहगीर पाकिस्तान में अचणु शुरू थी विया। हर साल 20 जून ते मल्हाए वेंदड़ पनाहगीरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां गरियल क़ौमनि जे पनाहगीरनि बाबति इदारे UNHCR पाकिस्तान जे तर्जुमान कैसर ख़ान आफ़रीदी चयो त जनवरी 2021 खां हेल ताईं 2,50,000 खां वधीक अफ़गान पनाहगीरनि पाकिस्तान जो रुख़ कयो। हुन चयो त UNHCR खे इन ॻाल्हि जो इल्मु आहे त जनवरी 2021 खां हेल ताईं 2,50,000 खां वधीक अफ़गान पनाहगीर पाकिस्तान अचण जा इतला आहिनि, पर आलमी तहफ़ुज़ जी ज़रूरतमंद अफ़गान शहरनि जो मजमूई अंक उन खां वधीक हुजण जो इम्कान आहे। संसद चवणु आहे त असां फ़िलहाल पाकिस्तानी हुकूमत सां सियासी पनाह जी ॻोल्हा वारनि जी रजिस्ट्रेशन ऐं दस्तावेज़नि बाबति ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। पनाह जी ॻोल्हा वारनि में घणे भाङे अफ़गानी शहरी आहिनि। वाज़े रहे त काबिल में तालिबान जी हुकूमत अचण खां पोइ लखें अफ़गानी पाकिस्तान ऐं ईरान फ़रार थी विया हुआ। UNHCR जो चवणु आहे त इम्कानी तौरु तालिबान जे कब्ज़े खां पोइ वतन वापसि वेंदड़ अफ़गान पनाहगीरनि जे अंग में घणी वाध नाहे थी। पाकिस्तान हिन वक़्तु 13 लख बाक़ाइदा रजिस्टर, जॾहिं त तक़रीबन इन्हनि खां बि वधीक गैर रजिस्टर
अफ़गान पनाहगीरनि जी मेज़बानी करे रहियो आहे, जिन मां अक्सर ख़ैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान ऐं सिंध जे तख़्तगाह कराची में मौजूदु आहिनि। हुन वधीक चयो त सभ खां वधीक अफ़गान पनाहगीर कराची में मौजूदु आहिनि। कैसर आफ़रीदी चयो त UNHCR इन ॻाल्हि जी हिमायत करे थो त पनाहगीरनि जी वापसी रज़ाकारणे तौरु थियणु घुरिजे ऐं पनाहगीरनि जी हिफ़ाज़त वक़ार ऐं सलामती जे हालतुनि में थियणु घुरिजे। इन सिलसिले में अफ़गान पनाहगीरनि जे चीफ कमिश्नर सलीम ख़ान चयो त अफ़गानिस्तान में इक़्तिसादी ऐं सियासी अॻभराई खां सवाइ गुज़िरियल 2 सालनि में कोरोना वायरस जे हवाले सां पाबंदियुनि जे करे बि पनाहगीरनि जी वतन वापसी जो अमल सुस्ती जो शिकार रहियो। सिंध जो सभ खां वॾो शहर कराची हिन वक़्तु 3 लख खां वधीक अफ़गान पनाहगीरनि जो घरु आहे, जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मज़दूरी तोड़े कारोबार करे रहिया आहिनि। कराची जी हिकु मुहाजिर कंहिं ॿाहिरां वेठल अफ़गान नौजवान जे हिकु ग्रुप जो चवणु हो त असांजो वापसी जो को बि इरादो नाहे। UNHCR मूजिबि 2002 खां हेल ताईं 44 लख खां वधीक पनाहगीरनि खे अफ़गानिस्तान मोकिलियो वियो आहे, पर उन्हनि मां लखें पुरतशदद कारवायुनि, बेरोज़गारी, तालीम ऐं तिबी सहूलतनि जी खोट सबबि पाकिस्तान मोटी आया आहिनि। अदीबनि, शाइरनि, लेखकनि, साफ़ियुनि ऐं समाज सुधारकनि चयो आहे त समाज में तहरुक पैदा करण ऐं तब्दीली आणण वारो कमु सियासी कारकुनी करे सघनि था, पर उन्हनि सियासी कारकुननि खे मंज़िल ताईं पहुचाइण लाइ समाजी अॻुवान, अदीब, शाइर ऐं सहाफ़ी रस्तो साफ़ करण वारो कमु करे सघनि था। सियासत, सहाफ़त ऐं समाजी ख़िदमतनि जे हवाले सां पोरियो कंदड़नि खे मञता ॾियण सां ई मुस्बत तब्दीली जी उमेद जाॻे थी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुननि सिंध फ्रेंड्स ऑर्गेनाइज़ेशन पारां तालीमी माहिर ज़रे यूनिवर्सिटी टंडोजाम जे उस्ताद डॉक्टर भाई ख़ान सोलंकी, नाम्यारे समाज सुधारक लतीफ़ मल्लाह, इमामदीन जमाली जी सालगिरह जी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। सालगिरह जे मौक़े ते आयल माण्हुनि डॉक्टर भाई ख़ान सोलंकी, लतीफ़ मल्लाह ऐं इमामदीन जमाली खे अजरकनि ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते नाम्यारे अदीब ऐं शाइर शफ़ीमुंद चांडियो चयो त प्रोफेसर भाई ख़ान सोलंकी ऐं लतीफ़ मल्लाह पंहिंजी ज़ाती हैसियत में जंहिं अंदाज़ सां पंहिंजनि माण्हुनि जे लाइ जाखोड़ कई आहे, उन ते खेनि जस हुजे। एडवोकेट सलेमान लाहिरी चयो त अॼु सिंध जो नौजवान बेरोज़गार आहे, जंहिंजो कारण सुठी तइलीम न हुजणु आहे। असांजा हुक्मरान कुझु न कंदा, असांखे पाण खे तब्दील करणो पवंदो। नाम्यारे साफ़ी ऐं हैदराबाद प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी इक़बाल मलाह चयो त समाज सुठनि किरदारनि सां ई बची सघनि था। तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टर भाई ख़ान सोलंकी चयो त ज़रायत असांजी मईशत खे बचाए सघे थी, बेरोज़गार नौजवान खे कारोबार ॾांहुं अचणु घुरिजे। लतीफ़ मलाह जो चवणु हो त सियासी कारकुनी माण्हुनि जी अॻुवाणी वारो किरदारु अदा करे सघनि था। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवान डॉक्टर अज़ीज़ टालपुर चयो त सिंध जो दर्द रखंदड़ हर सिंध वासी खे सुजाॻ थी अहिड़ी सूरतहाल मां निजात हासिल करण लाइ जदोजहद करणी पवंदी। समाजी अॻुवान अब्दुल शकूर मलाह चयो त सुठो समाज जोड़ण जी कोशिश कंदड़ किरदारनि खे जेरे मञता ॾियण सां ई सुठी रिवायत क़ाइमु थी सघे थी। उन मौक़े ते जाम निज़ामुद्दीन भागत, आशिक़ चांडियो, प्रोफेसर मुनीर खोखर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। राज़ी देरो प्रेस क्लब जो अॻूणो सदर ऐं शाइर इदरीस आजिज़ अब्बासी गम से अस्पताल में लाॾाणो करे वियो, जंहिंजो मढ़ घर आंदो वियो त रोज़ राड़ो मची वियो। होॾां प्रेस क्लब राज़ी तेरो में पिणु ताज़ियती इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिंखे लियाकत अली जखड़, मोहम्मद अली शेख, दुरमहद मेमण, कुर्बान अली गिलाल, प्रेमी गिलाल, अनसार मलाह, बशीर नारेजो, अमजद अली कुंभर, कोड़ल कोरी, सारंग जखड़, मोहब्बत अली नारेजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे इदरीस आजिज़ अब्बासी खे भेटा पेश कई। तालीमी इदारनि जी फीस में घाटे टोड़ वाध, तालीमी बजट में वाध न करणु, सिंध यूनिवर्सिटी सां लाॻापियल ला कॉलेजनि जा सेमेस्टर इम्तिहान वक़्त ते न वठणु, कराची जे तालीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि खे दाख़िला न ॾियण ख़िलाफ़ सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी सॾ ते टंडो अलहियार में प्रेस क्लब आॾो SST टंडो अलहियार तरफ़ां मरकज़ी आफ़िस सेक्रेटरी
संजय मेघवाड़, बचल समेजो, दुर मोहम्मद समेजो, विनोद जयपाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ पारां तालीमी बजट न वधाइण ऐं सिंध हुकूमत तरफ़ां यूनिवर्सिटियुनि ऐं बोर्ड खाते जी बजट में अधो अधु कटौती करण सबबि तालीमी इदारनि जे समूरनि ख़र्चनि जो भार शागिर्दनि ते पियो आहे। हिक सोचल सम्झल साज़िश तहत सिंध जी तालीम खे तबाह कयो पियो वञे। हिक तरफ़ महांगाई सबबि शागिर्द मुख़्तलिफ़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि त ॿिए तरफ़ यूनिवर्सिटियुनि ऐं बोर्डनि तरफ़ां ॻाटे टोड़ फीस उगाड़े पोहरित तबिके जे शागिर्दनि लाइ तालीम जा दरवाज़ा बंदि कया पिया वञनि। सिंधु दरिया जे पाणी ते धाड़े भाण जे ब्लैक ते विकिरे ऐं वफ़ाक़ तोड़े सूबाई बजट में सिंध जी ज़राइत ऐं निढनि आबादगारनि खे रिलीफ न ॾियण ख़िलाफ़ नवाबशाह में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे रज़ा चांडियो, करमुल्लाह उन्नड़, सिंध सभा जे इनाम सिंधी ऐं ॿियनि चयो त सिंध में 70% पाणी जी खोट आहे। ग़रीब आबादगार ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। सिंध हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल आहे। सिंध जी ज़राइत तबाह थी चुकी आहे। हिकु तरफ़ पंजाब सिंध जो पाणी चोरी करे रहियो आहे, ॿिए तरफ़ यूरिया भाण ॿीणे अघ ते विकिरो कयो पियो वञे। ज़रई दवाऊं पिणु नाक़स ऐं ब्लैक ते विकिरो थी रहियूं आहिनि। हुननि मुतालबो कयो त ग़रीब आबादगार जो मुआशी क़त्ल बंदि करे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे ऐं भाण जी खोट ख़तमु करे मसइला हल कया वञनि। मेहड़ बाईपास ते पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो हणंदड़ 185 माण्हुनि ख़िलाफ़ केन शाह पुलिस केस दाख़िल करे छॾियो। केस दाख़िल थियण बाद SUP कारकुननि ऐं आबादगारनि ॿीहर धरणो हयो। मेहड़ इंडस हाईवे कोलाची मोरी भरिसां गुज़िरियल ॾींहुं आबादगारनि पारां राइस कैनाल ऐं उन मां निकिरंदड़ वाहन ऐं शाखनि में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ हयल धरणे, पुलिस ऐं मछरियल मुज़ाहिरीन में थियल झेड़े, फायरिंग ऐं भञडाह करण जो ख़ैरपुर नाथन शाह ते सरकार पारां 35 सुञातल ऐं 150 अणसुञातल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त मछरियल माण्हुनि सरकारी गाॾियुनि जी भञडाह करे पुलिस एहलकारनि मथां पथराव करे रोड बंदि कयो ऐं मुसाफ़िरनि खे परेशान करे ड्यूटी में ख़लल विधो। होॾांहुं SUP कारकुननि, आबादगारनि, वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि पाणी जी खोट, महांगाई ऐं पुलिस गर्दी ख़िलाफ़ SUP अॻुवाण ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, बशीर सोढर, वकील सईद पहवर, सिकंदर सोढर, हमीद सुमरो, साजिद चांडियो, वकील मुनवर जतोई, हाजी ख़ान मारफाणी, कासिम ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते शामियाना हणी धरणो हयो, जंहिं दौरान मुज़ाहिरीन पाणी जी खोट ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि चयो त सिंध ऐं वफ़ाक़ी सरकार पाणी जी खोट ऐं पाणी विकिरे जी हिक जेतिरी ज़िम्मेवार आहे। सिंध सरकार जो सारियाली पोख ते पाबंदी वारो फ़ैसिलो कंहिं बि रीत क़बूल नाहे। राइस कैनाल ऐं ककोल वाह समेत केतिरनि शाखनि ऐं वाहन में पाणी नाहे पहुतो, जंहिं सबबि सारियल फ़सुलु न थी सघियो आहे। पाणीअ घुरण तां पुलिस आबादगारनि ऐं हारियुनि मथां गोलियूं हलायूं। हुननि वधीक चयो त पुलिस 200 खां वधीक हारियुनि ऐं आबादगारनि मथां केस दाख़िल कयो आहे, जंहिंजी मज़मत करियूं था। धरणे दौरान SHO अली असगर शाह पहुतो, पर मुज़ाहिरीन ज़िम्मेवारनि खे घुराइण जो चई ॻाल्हियुनि खां इनकार कयो। 4 कलाकनि खां पोइ SDO आपाशी ऐं ॿिया पहुता, जिन पाणी ॾियारण जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। हैदराबाद में डॉक्टर NA बलोच इंस्टीट्यूट ऑफ हेरिटेज रिसर्च तरफ़ां 7हों डॉक्टर NA बलोच क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो वियो। सिंध जे सक़ाफ़त, सियाहत ऐं नवादरात खाते जे ताउन सां हैदराबाद में सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार खे सदारती ख़िताब कंदे डॉक्टर गफ़ार सुमरे चयो त मोहन जे दड़े जी तारीख़ ते तहक़ीक़ करणु घुरिजे। डॉक्टर नबी बख्श बलोच मोहन जे दड़े ते अहम नोयत जा मक़ाला लिखिया आहिनि, जिन में डॉक्टर नबी बख्श बलोच मोहन जे दड़े जी खोटाई मां चीनी सिक्का मिलण जो पिणु ज़िक्र कयो आहे, जंहिंमां ज़ाहिर आहे त उन दौर में चीन सां वापारी राब्ता हुआ, जिन ते वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे।
हुन चयो त तारीख़ में हमसर माख़ज़न जी वॾी अहमियत हूंदी आहे। सिंध जी तारीख़ बाबति मियां नूर मोहम्मद कल्होड़े नादरनामो लिखियो। उन किताब खे नामाए नग़ज़ बि सॾियो वियो। पहिरें मुहक़क़नि वटि उन किताब जे हुजण जो शक बि ज़ाहिर कयो वियो। हिन किताब में 6000 खां वधीक शेर लिखियल आहिनि। सॼी तारीख़ शाइरी जे अंदाज़ में लिखियल आहे। मियां नूर मोहम्मद जा 4 क़ुरान शरीफ़ लिखियल कलमी नुस्ख़ा मिलिया आहिनि, पर हुन जो शाइर हुजण जी का बि शाहिदी नथी मिले। उन करे उहो किताब मियां नूर मोहम्मद जो लिखियल हुजण बाबति वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। सिंध जी उन तारीख़ में सिंध ते नादिर शाह जे हमले जो ज़िक्र त मिले थो, पर अहमद शाह अब्दाली हिंदुस्तान ते 11 हमला कया, पर उन जो सिंध में अचण जो ज़िक्र नथो मिले। डॉक्टर कलीम लाशारी चयो त मुंहिंजे दड़े जे क़दीम आसारनि खे माहौलियाती तौरु नुक़सानु पहुची रहियो आहे। उन करे यूनेस्को उन जी वधीक खोटाई ते पाबंदी लॻाए छॾी आहे। मुंहिंजे दड़े जी पखेड़ मालूम करण लाइ 55 हंधनि ते ड्राई कोर ड्रिलिंग करे ॼाण वरिती वई आहे। सेमिनार में ॻाल्हाईंदे डॉक्टर मोहम्मद हमीद चयो त असां वटि आसार क़दीमा खाते पारां मुस्लिम आर्कियालॉजी खां अॻिते नथा वधूं। उन करे मुंहिंजे दड़े बाबति वधीक तहक़ीक़ न करे सघिया आहियूं। मुंहिंजे दड़े बाबति PhD कराइण जी ज़रूरत आहे। आलमी मुहक़क़नि जे मुक़ाबले में असां वटि मुंहिंजे दड़े जी साइट मौजूदु आहे, पर असां उन मां लाभ हासिल न करे सघिया आहियूं। मुंहिंजे दड़े जहिड़ी साइट म्यूज़ियम तहत जोड़े मुंहिंजे दड़े बाबति आगाही ॾियणु घुरिजे। मुंहिंजे दड़े जे सामान रांदियुनि ऐं ज़ेवरनि खे आम करणु घुरिजे। उन दौर जे जानवरनि ऐं मच्छनि जी आगाही करणु घुरिजे। मुल्क में ॾींहों ॾींहुं महांगाई वधी रही आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में महांगाई ऐं हुक्मरान जी बेहसी ख़िलाफ़ एहतिजाजनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। काल्ह कढण में ॻाटे टोड़ो महांगाई ख़िलाफ़ कढण वासी पिणु सरापा एहतिजाज बणियल रहिया। मेहताब खट्टी, आरिफ अंसारी, असद जमाली, दानिश कासकेली, मुर्तज़ा जमाली, सलीम नोहरियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में पिणु एहतिजाज कयो वियो। जॾहिं त महांगाई ख़िलाफ़ हैदराबाद में पिणु रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी एडवोकेट निसार अहमद चांडियो, समर हैदर जतोई, शहज़ादी भुरगड़ी, कामरेड सारंग जाम, नज़ीर कुरैशी, नाज़िया भट्टी, सुहेल चांडियो, अज़ीज़ खोसो, ज़ीनत भट्टी, मोहम्मद यूसुफ लेगारी, अरशद गोरण ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त वफ़ाक़ी बजट मुकमिल तौर ते अवाम दुश्मन बजट आहे, जंहिंमें अवाम लाइ पेट्रोल, गैस, तेल ऐं बिजली समेत खाधे पीते जी खुराक खे एतिरो त महांगो कयो वियो आहे जो आम माण्हू हाणे ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वियो आहे। हुन चयो त हुकूमत IMF जे इशारनि ते मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। हुक्मरान तबिका पंहिंजी चोरी लिकाइण लाइ अवाम मथां बार विझी रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त हुक्मरान अंधा ऐं ॿोड़ा बणिजी विया आहिनि, जिन खे अवाम जो को बि अहसासु नाहे। पाणी न हुजण करे सिंध सुकी रही आहे। सिंध जो अवाम हुक्मरान ॾांहुं निहारे पियो, पर हुक्मरान निंड सुतल आहिनि। जॾहिं त मुल्क में महांगाई जा हिक ॿिए जे पोयां बम किराया पिया वञनि, जंहिंमें अवाम सड़ी रहियो आहे। गॾियल क़ौमनि पारां पंहिंजे बयान में चयो वियो आहे त यूक्रेन जंग सबबि दुनिया जहन्नम में तब्दील थी सघे थी। गॾियल क़ौमनि जे वर्ल्ड फूड प्रोग्राम जे डायरेक्टर डेविड बेसली एथोपिया में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त हीअ जंग ॿियनि अंसरनि सां गॾिजी दुनिया लाइ तबाही वारी साबित थी रही आहे। आलमी सतह ते सोकड़े अदम इस्तेहकाम ऐं वॾे पैमाने ते लॾ पलाण जहिड़ा मसइला पैदा थी सघनि था। हुन चयो त श्रीलंका, ट्यूनिस ऐं पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि में वेगोड़नि ऐं अदम इस्तेहकाम सां आलमी सतह ते वेझे मुस्तक़बिल जी सूरतहाल जो इशारो मिली रहियो आहे। हिन वक़्तु बहितरीन कमु इहो ई थी सघे थो त रूस ऐं यूक्रेन जी जंग ख़तमु थिए ऐं यूक्रेन जो बंदरगाह खुले। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।